साईं असांजो थोड़ो तवज्जो वरी ने गाल ते हलियो वियो त हक़ जिन जो आहे उन्हनि खे घटि पियो मिले ऐं हक़ ॿिया विच ते खाए पंहिंजे रुगो माना पिनण ते संदरो नवां जवान बि ॾिसो था केतिरियूं ख़ल्क माना इन हिसाब सां पोइ उन्हनि खे थोरो सम्झाणी बेत में ॾिनीसूं त पिनण पिट पारा तो आहे मर्द लाइ मेहणू पिनण पिट पारा तो आहे मर्द लाइ मेहणू हथ टंगे ॿिए जाॾो चई थो त लेखो न आहे लहणू को कीअं चवे तोखे सभु आहे सहणू पर जवान थी कमाई जग में त सुखियो जी सुहिणू को मजाल तोखे मेहणू को खान न ॾे ख़लीफ़ो चए पर पिनण पिट पारा तो आहे इहो असुल खां वठी करे असांजे हिकिड़ो सिंधीअ जो इहो पारा तो आहे नाला कंदो पिन ॾेई खाईंदे हाणे जंहिंखे माण्हुनि रोज़गार हींअर ठाहियो आहे असां तॾहिं चई त पिनण पिट पारा तो आहे ॻाल्हि आहे मशहूर हथ टंगण ॿिए जे ॾाढो दुरुस्त न आहे दस्तूर तूं सवाल कर सैयद खे आ जेको हो त हज़ूर ॿियो ॾेह धणी ॾातारा जेको आहे गनी गफ़ूर जेको ॾेई न पचारे करे छॾई भरपूर अहिड़ो सिख शहूर जंहिंमें दाख़िल थी दरबार में हाणे असां हुनखे वरी ॾस ॾिनो भला जे पिनण जो तोखे शौक़ु आहे त उहो दर पिन जो वरी तुंहिंजो पोयर बि पियो खाए भला जे पिनी त पिन भली करे पिनण वारी पर पिन दर पंज जो जेके पंज ई आहिनि सर ॿियो दर अथई दस्तगीर जो जंहिंजो ॾाढो आहे दर विझी गाटी ॻिचीअ में किरो अलाह जे दर जे अथई नेक नज़र त सुखियो हूंदे सोलंगी चवे भई शुक्र जी नज़र आहे